दोस्तों मौजूदा सिस्टम के बारे में तव्हांखे मालूमात ॾींदुसि। हीउ जेको सिस्टम हले पियो केसि ताईं हलंदो, ॾखण जो हवाऊं कॾहिं खुलंदियूं ऐं गर्मी जो ज़ोर कॾहिं ख़तमु थींदो, ॾखण जो हवाऊं कॾहिं बहाल थींदियूं। सिंध, बलोचिस्तान, राजस्थान, गुजरात जे मौसम जे बारे में मुकमल मालूमात डिटेल सां तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि। त बलोचिस्तान जी सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं, उनखां पोइ सिंध, उनखां पोइ आख़िर में राजस्थान ऐं गुजरात जे मौसम जे बारे में सिंधी ज़बान ते तव्हांखे मालूमात ॾींदुसि। दोस्तों हीउ सिस्टम जी पहिरीं ॻाल्हि कंदासीं जेको हिन वक़्तु राजस्थान में मौजूदु आहे। त हीउ सिस्टम जेको आहे 27 तारीख़ ताईं राजस्थान, गुजरात ऐं सिंध में बरसातूं वसाए सघे थो। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं बलोचिस्तान जे बारे में। बलोचिस्तान ज़िला जाफराबाद, जलमगसी, सिब्बी, कोयटा, उनखां पोइ लसबेला ऐं खुशदार, इन इलाइक़नि में किथे किथे हल्की, किथे दरमियानी, किथे तेज़ बरसाति जा इम्कान आहिनि गजगोड़ सां। इन इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जो हिकिड़ो निज़ाम आहे, उनखां पोइ मॉनसून जी कोई सपोर्ट आहे। इन इलाइक़नि में जे करे ज़बरदस्त बरसाति थी सघे थी कुझु इलाइक़नि में, बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में। दोस्तों बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में हीउ जेको सिस्टम हले पोइ सिर्फ़ु 26 तारीख़ ताईं जारी रहंदो, उनखां पोइ हीउ सिस्टम जेको बलोचिस्तान में कमज़ोर थी वेंदो। दोस्तों हाणे ॻाल्हि कंदासीं सिंध जे बारे में। त सिंध में कहिड़े इलाइक़नि में जेको आहे बरसाति जा इम्कान वधीक आहिनि ऐं कहिड़े इलाइक़नि में बरसाति जा इम्कान घटि आहिनि। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ओभर सिंध, अछड़ोथर, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, कुंडरी, इन इलाइक़नि में बद्दीन, टुटा सजावल ऐं उनखां टुंडो मोहम्मद खां, टुंडो ओलियार, कराची, हैदराबाद, नूरियाबाद, कोस्तानी इलाइक़ा जेके आहिनि, इन इलाइक़नि में हिन सिस्टम जा असरात जेके सुठा हूंदा। बहरहाल जेके घणा इम्कान उहे थरपारकर, अछड़ोथर में हूंदा, बॉर्डर साइड ओभर सिंध जे इलाइक़नि में। बाक़ी ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में कहिड़ा ककर जेके आहिनि थरपारकर मां स्ट्रॉन्ग थी दाख़िल थी सघनि था ऐं कुझु इलाइक़नि में नूरियाबाद ऐं कोस्तानी इलाइक़नि में मग़रबी सिस्टम ऐं मॉनसून जी सपोर्ट जे करे ककर ठही सघंदा, किथे किथे बरसाति थी सघे थी। हीउ सिस्टम जेको घणो ज़ोर थरपारकर ऐं अछड़ोथर में आहे। उनखां पोइ विचोली सिंध, ज़िला नवाबशाह ऐं ज़िला सांगड़, विचोली सिंध जी ॻाल्हि कयूं, शुजातपुर, शाहपुर चाकर, हाला, इन इलाइक़नि में बि किथे किथे ककर ठही सघंदा, बरसाति मुमकिन आहे। बाक़ी उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में सिर्फ़ु असरात हूंदा। सखर, घोटकी, लालकाणा, कंबर शहदादकोट, उनखां पोइ मीरपुर माथेलो, ज़िला खैरपुर, इन इलाइक़नि में कोई ख़ासि वॾो सिस्टम नज़र न पियो अचे। सिस्टम जा असरात हूंदा मग़रबी सिस्टम जा बि ऐं उनखां पोइ सावणी जेको सिस्टम राजस्थान में उन जा बि असरात हूंदा। इन जे करे कुझु इलाइक़नि में गर्मी जो ज़ोर हूंदो ऐं हल्को फुल्का जेके आहिनि ककर दाख़िल थी सघंदा, कुझु इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। बाक़ी अहिड़ो ख़ासि सिस्टम न आहे जंहिंमां पूरी उत्तर सिंध वसी सघे। बहरहाल अलाह साईं वॾो आहे, अगरि हू चाहे त उनजे अॻियां का बि देरि न आहे, वसाए सघे थो। बहरहाल साइंसी रिपोर्ट मुताबिक़ उत्तर सिंध में जेके इम्कान घटि आहिनि। दोस्तों राजस्थान, गुजरात में हुई बरसातूं थियनि पियूं। थरपारकर में अञा अचण वारनि जेके 36 कलाक आहिनि एसि ताईं जेको आहे हिन सिस्टम जो ज़ोर हूंदो ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसातूं जेके आहिनि थींदियूं रहंदियूं। त पंहिंजी तयारी करे छॾियो। हीउ सिस्टम जा जेके असरात आहिनि, हीउ सिस्टम जेको आहे 27 तारीख़ ताईं, मतिलबु अॼु आहे 25 जुलाई, त हीउ सिस्टम 27 तारीख़ ताईं बरसातूं वसाए सघे थो। वधीक मौसम में का बि तब्दीली थिए त इनशाला उनजी रिपोर्ट तव्हां ॿाहिरनि खे जल्द इन पेज ते ॾींदासीं। त महिरबानी करे वीडियो खे शेयर कयो।